औरतुनि जी आलमी ॾिहाड़े जे सिलसिले में क़ौमी ऐं आलमी सतह ते कई प्रोग्राम मुनक़िद कया पिया वञनि। औरतुनि जे हक़नि जे लाइ आवाज़ु उथारियो पियो वञे। अचो त सूरनि वारियूं करियूं सूरनि प्रचार, अचो त सूरनि वारियूं करियूं सूरनि प्रचार, किनी घणा किनी थोड़ा नाहे का सूरनि धार। आइन तहत औरतुनि खे बराबरी जा हक़ हासिल आहिनि, पर अञा ताईं पंहिंजे जाइज़ हक़नि लाइ औरत स्ट्रगल करे रही आहे। मेल डोमिनेटेड वर्ल्ड में संदसि जुस्तजू अॼु बि जारी आहे। मूंखे पंहिंजे ख़ुदि जो तजुर्बो आहे। नौकरीअ दौरान नशियात में कई दुश्वारियूं आयूं। ऑल इंडिया रेडियो जे परॾे ई नशियात में कमु कंदे औरत खे विख विख ते पंहिंजे महिनत ऐं सचाई जो सबूत पेश करणो पवे थो। पंहिंजी हिकु कविता हिन वक़्तु यादि थी अचे। मां घाटे वण जी छांव आहियां, मां घाटे वण जी छांव आहियां, हर राही रह गुज़र लाइ राहत आहियां। मां घाटे वण जी छांव आहियां, हर राही रह गुज़र लाइ राहत आहियां, पोइ बि हर कंहिं मुंहिंजा छोॾा लाथा आहिनि। औरत माउ जे रूप में ममता निछावर करे थी, भेण जे रूप में भाइरनि लाइ दुआऊं घुरे थी, शरीके हयात जे रूप में बर घर संभाले थी। समाज में हाणे सुजाॻी अची रही आहे ऐं के जेके आहिनि सुलझियल मर्द उहे जेके आहिनि से महसूसु कनि था त न्याणियुनि जी तालीम ज़रूरी आहे, औरत जो पढ़णु ज़रूरी आहे। त बाशऊर तबिको जेको आहे उहो पंहिंजे तरफ़ां थोरियूं कोशिशूं वठी रहियो आहे, पर अञा जेको आहे ज़रूरत आहे। अञा औरत खे जदोजहद करणी पवंदी, अञा स्ट्रगल करिणो पवंदो पंहिंजे जाइज़ हक़नि जे लाइ। समाज में सुजाॻी आणण जी ज़रूरत आहे। इहो कमु समाज में मर्द औरतूं सभु गॾिजी करे कनि, तॾहिं अॻिते हले औरत खे बराबरी जो दर्जो ऐं उहा इज़त ऐं उहो मान शान मिलंदो। सिंध में अञा ताईं ॻोठनि में ॼमंदे ई उन जे मुक़दर जो फ़ैसिलो कयो थो वञे। पैदा थियण सां ई अॻु में ई जेको आहे पेट लिखी ॾियनि था ऐं इहा रस्म जेके आहिनि कुरस्मूं से तमामु ई ख़राबु आहिनि। ऐं या वरी कारीअ जो इल्ज़ाम हणी करे उन्हनि खे क़तल कनि था ऐं बेमौत मारियो वञे थो बिना ॾोह जे। हूअ कारी हुई। इन तरह सां चई करे जेको आहे औरत सां ॾाढाई थी रही आहे, पर मां चवंदसि हूअ कारी न हुई, हूअ कारी न हुई। ऐं अंधियुनि रस्मुनि जे दाग़ चढ़ी हूअ कारी न हुई, हूअ कारी न हुई। औरतुनि जे मान सम्मान लाइ जेको आहे यकमुश थी करे समाज खे कमु करिणो पवंदो। मूंखे ख़ुदि ज़िंदगीअ में वॾियूं दुश्वारियूं आयूं। हिकु नंढे ॻोठ सिंध जे शदादकोट मां हिते अची दिल्ली जहिड़े जेको आहे वॾे शहर में पंहिंजो स्ट्रगल करे पंहिंजे पेरनि ते बीहण ऐं पंहिंजे मान सम्मान सां जीअण लाइ जेको स्ट्रगल करिणो पवे उन जो मां छा ज़िक्र कयां। नशियात में कमु करण दौरान मूंखे ख़ुदि केतिरनि ललकारुनि सां मुंहुं मुक़ाबिल थियणो पियो, जंहिंजे रद्द अमल तौरु मूं हिकु कविता बि लिखी। या वरी असां मारवी संस्था जे तरफ़ां जेको आहे सिंधियत जी हलचल ऐं ॿोली खे बचाइण जे लाइ जॾहिं संस्था जो पायो विधो त सभई चवंदा मारवी मरी वई। मारवी जो किरदारु त मरण जहिड़ो आहे ई न आहे। मारवी त हमेशह ज़िंदा रहंदे। ऐं उन वक़्तु न इंटरनेट जो दौरु हो ऐं न वरी हिन तरीक़े सां सोशल मीडिया हुई, पर मारवी जो उहो रिकॉर्ड नओं न्यापो ज़रिए अॻियां सां आंदो आहे त उन्हनि खे ख़बर पई त औरतूं अकेले सिर जेको आहे 6 आलमी लतीफ़ कॉन्फ्रेंसूं ऐं ॿिया प्रोग्राम जॾहिं करे सघे थी त मां त इहो हिंद जे लेखकनि खे मर्द समाज खे चैलेंज थी ॾियां त तव्हां असांजो इहो रिकॉर्ड तोड़े करे इन खे अॻिते वधायो, जंहिंमें हिंद ऐं सिंध जे मारवड़नि खे पाण में जोड़े रखो। हा, मूं ॻाल्हि पई कई त मूंखे इन ललकारुनि दौरान जेको आहे विख विख ते अग्नि परीक्षा ॾियणी पई त हीअ जेका कविता आहे उन वक़्तु मूं लिखी। ज़िंदगीअ जे हर मोड़ ते ज़िंदगीअ जे हर मोड़ ते हर छोड़ ते अग्नि परीक्षा ॾियणी थी पवे।
ज़िंदगीअ जे हर मोड़ ते हर छोड़ ते अग्नि परीक्षा ॾियणी थी पवे। हवस जूं निगाहूं हया जे दामन खे तार तार थियूं कनि। हवस जूं निगाहूं हया जे दामन खे तार तार थियूं कनि। मां पंहिंजे पाक दामनी जो कंहिं कंहिंखे यकीन ॾियारायां। मां पंहिंजी पाक दामनी जो कंहिं कंहिंखे यकीन ॾियारायां। छो त मां कलयुग जी सीता आहियां। छो त मां कलयुग जी सीता आहियां। जॾहिं सतयुग जे सीता खे बि पंहिंजे पाक दामनी जे लाइ अग्नि परीक्षा ॾियणी पई। अग्नि परीक्षा ॾियणी पई त औरत खे अॼु बि समाज में पंहिंजी जेका आहे ख़ुददारी साबित करण लाइ, पंहिंजे पेर ते बीहण लाइ, पंहिंजे मान सम्मान जे लाइ वॾो स्ट्रगल करणो थो पए। त जॾहिं सतयुग जे दौर में औरत एतिरो जेको आहे कयो वियो ऐं अॼु बि अञा ताईं इहे रस्मूं हलनि पियूं, त मां ईअं चवंदसि त अचो इंटरनेशनल वूमेंस डे ते असां अहद कयूं। असांजो मुहज़िब समाज जंहिंमें औरत मर्द ऐं नंढा वॾा सभु ॿार आहिनि, शामिल आहिनि, त औरत खे बराबरी जो हक़ु ॾिनो वञे, औरत जो मान सम्मान कयो वञे। औरत जेका आहे सा माउ जे रूप में ममता निछावर करे थी। हिकु दफ़ो वरी अव्हांखे औरतुनि जे आलमी ॾिहाड़े जूं वाधायूं हुजनि, नेक तमन्नाऊं हुजनि। मोकिलाणी नाहे। साथ सलामत।